सभिनी खे हिते ॾिसी करे ख़ुशी आहे। सभ खां पहिरीं आउं वॾे मंदिर जो तमामु दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। सिर्फ़ु मां न ऐं आउं असांजे हिन टीम जी तरफ़ खां साईं जिन जो तमामु शुक्रगुज़ार थो कयां जो असां सभिनी जे मान में हीअ दावत ऐं असां सभिनी जो मान मथां इन लाइ साईं जी वॾी महिरबानी। बाक़ी असांजा बात में मुंहिंजे ॻाल्हाइण खां पोइ ज़रूरु ॻाल्हाए अबू बकर ॻाल्हाए पर अॼु आउं जेको प्रोग्राम जेको असां इहो तय कयोसीं जंहिंमें असांजे हिकु ॿिनि दोस्तनि शुक्रगुज़ार अदा कयो। असां छहनि जी टीम हिननि तशरीफ़ ॾिनी ऐं मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी। असां छहनि खे जेतिरी इज़त असांजे वॾनि ॾिनी ओतिरी इज़त असांखे एसओ जी टीम ॾिनी ऐं इहा तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जीअं असां हिकु जहिड़ी इज़त खणी वियासीं असांखे उहा साॻी इज़त उन टे में ॾिनऊं ऐं हिननि बि तमामु मौजूदगी जे लाइ इज़त भरियल बि ॻाल्हाया ऐं मौजूदगी हिननि जे लाइ इज़त भरियल ॻाल्हाया। असां ॿिन्ही जो मक़सदु असांखे लेमन कम्यूनिटी खे पाण सां गॾु खणी हलण जो मतिलबु हिकिड़ो मिशन आहे। ॿिन्ही जो मिशन साॻियो आहे, ॿिन्ही जो मक़सदु साॻियो आहे ऐं असांखे ऐं जेका बि असांजी मौजूदगी सभु गॾिजी करे असां हलण जो हिकिड़ो अहद कयो आहे। इनशा ताला असां गॾु हूंदासीं। ऐं अॼु जे हिन शायदि सोशल मीडिया ते बि इहा वायरल थिए हुन सोशल मीडिया जे तवसुल सां त असांजा यूथ असांजा यंग असांजा जेतिरा नौजवान इहे न सम्झनि त उहो असांखां अलॻि आहे। असां उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलण लाइ तयारु आहियूं। कल्ह बि हुयासीं अॼु बि आहियूं। आईंदा असांजा उहे असां सां आहिनि ऐं मॉडल रोल असांजी यूथ जो आहे ऐं आईंदा जो मॉडल रोल जो अदा कनि ऐं ईअं न सम्झनि त हाणे जेकॾहिं हीअ टेक ओवर थी आहे असां जेका कमेटी वारनि टेक ओवर कयो आहे असांखे जेका पोज़ीशन असां वरिती आहे चार्ज वरिती आहे त उन में सिर्फ़ु असां इहे 8, 10, 12 ॼणा हूंदासीं बसि दर्सा न असां नौजवाननि खे आउं पर्सनली पंहिंजी ज़ाती इहा रिक्वेस्ट कंदुसि त बाक़ाइदा असांजे एसपी जे दफ़्तर ते अचनि असां सां ॿाहिरि मिली थियनि असांखे मुस्तक़बिल जी पॉलिसी ठाहिण में असांजी मदद कनि असांखे पंहिंजा जेके बि राय आहिनि जेके बि उन जा मशवरा आहिनि उन्हनि जी मशावरत सां त जीअं असां पंहिंजी क़ौम खे असां पंहिंजे इलाइक़े खे असां अॻिते वधाए सघूं ऐं असांजी एसडीयू जी जेका ज्यूरिडिक्शन आहे जिते जिते असांखे सोशल वर्क करिणो आहे सोशल कमु करिणो आहे उते असांखे कहिड़ा मसइला ईंदा कहिड़ा मसाइल ईंदा उन्हनि में असांखे राय जी तमामु घणी ज़रूरत आहे। असां आउं पर्सनली यूथ खे इहो रिक्वेस्ट कंदुसि अची असांजी असांजी पूरी कमेटी आहे असां इलेक्शन बॉडी इनशा ताला क्रिएट कंदासीं जल्द जल्द ईअं नई बॉडी जी इलेक्शन कराईंदासीं ऐं उन इलेक्शन में असांजो भरपूर साथ ॾियनि असांजा भरपूर तावन कनि जीअं हिन बॉडी खे आईंदा जेका बॉडी असां सिलेक्ट कयूं त उहा तमामु मज़बूत बॉडी हुजे जेका असांजी कम्यूनिटी जी भरपूर तरीक़े सां कमकार में मदद करे हर ॻाल्हि में असां अॻिते हुजूं हर ॻाल्हि में असां पाण खे अॻिते खणी करे ऐं पंहिंजी कम्यूनिटी लाइ सोशल कमनि में हुजनि चाहे सियासी कमनि में हुजनि हर कम में रिक्वेस्ट कंदुसि त अॻियां अचनि ऐं अॻियां अची असांजा ॿार बि थियनि असांजो हथ में मिलाइनि इनशा ताला असां उन्हनि खां परे गॾु हूंदासीं ऐं असांजे मौजूदगी तरफ़ खां इहा अश्योरेंस थो ॾियां असांजा मौजूदगी जा इहे लफ़्ज़ आहिनि अचनि अची असां सां गॾु कमु कनि असीं उन्हनि सां हर वक़्तु ताउन करण लाइ तयारु आहियूं। वॾी महिरबानी।